ये कहानी आहे ॿिनि अहिड़नि जाड़नि भाइरनि जी जिन मां हिकु प्रोफेसर बणिजी सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत कई ऐं इंसानियत खे बचाइण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी बि क़ुर्बान करे छॾी। ॿिए पासे हुयो कोबरा, जंहिं न ई सिर्फ़ु शैतानी ताक़तुनि खे अपनायो बल्कि पंहिंजे भाउ प्रोफेसर खे बि मारे दरिंदगीअ खे बि पार करे छॾियो। पर आख़िर केसि ताईं बुरे जो अंजाम बि आख़िर बुरो ई हूंदो आहे। Delta, April, guten Morgen, right now, startup is approved. Zit er clear to start? Bij die 3 van 2. Bij die 3 van 2 gaat er stop. Jamming 3 Whiskey Victor, April, guten Morgen. Zit er clear to start? Bij die 3 van 2. कोबरा मूंखे ख़बर पई आहे त प्रोफेसर पंहिंजे क़ाबिल शागिर्दनि सां गॾु असांजे ख़िलाफ़ हिन जंगल में शामिल थी चुको आहे। तव्हां जी मजाल मूंसां गॾु खेली रहिया आहियो। तव्हांखे मुंहिंजे ताक़तुनि जी मुंहिंजे कुवतुनि जी ख़बर नाहे। तव्हांखे ख़बर आहे त कोबरा छा छा करे सघे थो। कोबरा जी बराबरी करण वारे जी हिकु ई सज़ा आहे, सिर्फ़ मौत, सिर्फ़ मौत। मुंहिंजी बराबरी करण वारे जी सज़ा सिर्फ़ मौत, सिर्फ़ मौत। तो ॾिठो त हुन सां छा थियो ऐं हाणे तोसां बि ईअं थींदो। जो निकल
कोबरा अॼु ताईं कंहिंखे माफ़ नाहे कयो पर अलाए छो तो ते रहम अची रहियो आहे मूं तोखे माफ़ कयो मुंहिंजा का मुंहिंजी इच्छा आहे त असांजे साथी खे बि न कयो उहो तव्हांजो वफ़ादार साथी तुंहिंजे चवण ते मां हुनखे बि आख़िरी दफ़ो थो माफ़ी ॾियां ऐं हींअर ई मां हुनखे हाज़िर थो कयां कंहिंखे मारण ऐं वरी पैदा करण कोबरा जे लाइ को मुश्किल कोन्हे छो त कोबरा जो ॾिगल पाणी बि नाहे घुरी सघंदो ई अथव चंद जी असांखे ॻोल्हा आई जल्दी कयो टाइम जी कमी आहे गली गली तेरी लाज जली जियो रे बाहुबली गली गली तेरी लाज जली जियो रे बाहुबली प्राणों से बढ़ के हमको है तू प्यारा सब गाएंगे दोहराएंगे अब तेरा जय जयकारा मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त अॼु असां पंहिंजा फाइनल एग्ज़ाम ॾेई पास थी विया आहियूं पर हुन सां गॾु अजीब थो लॻे त प्रोफेसर साहिबु असां चइनी खे हिते कीअं घुरायो आहे हा यार का ज़रूरी ॻाल्हि ज़रूरु हूंदी त प्रोफेसर साहिब जी अची अस्सलाम वालेकुम मुंहिंजे प्यारे स्टूडेंट्स हिकिड़ा ऐं शरारत बचा ख़ुशि आहीं मोहम्मद अली तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मां तव्हां सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां त तव्हां पंहिंजा फाइनल एग्ज़ाम ॾेई ऐं पंहिंजी तालीम कंप्लीट करे सघिया पर हिन सां गॾोगॾु मां तव्हांखे हिकिड़ी राज़ जी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां जेका इंतिहाई ज़रूरी आहे हालांकि हिन कॉलेज में होनहार ऐं क़ाबिल स्टूडेंट जी का कमी कान्हे का घटिताई कान्हे पर कुदरती हिकिड़ो मुंहिंजो यकीन तव्हां सभिनी खे थी वियो त इन कम खे तव्हां सभई सरंजाम ॾेई सघो था पर उहा कहिड़ी ॻाल्हि थी सघे जंहिंजे करे तव्हां एतिरा परेशान था लॻो हर इंसान जी ज़िंदगी में मसला मसाइल कि कहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके इंसान खे अंदरो अंदर खाईंदियूं मां मञा थो त हर इंसान जी ज़िंदगी में अहिड़ा मसइला बि हूंदा आहिनि जेके इंसान खे इंसान न मिले त कंहिं वण सां बि शेयर करे सघे पर के अहिड़ा मसइला बि हूंदा आहिनि जेके इंसान खे इंसान खां त छा पर पंहिंजो पाण खां बि लिकाइण जी ज़रूरत हूंदी आहे या इंसान खे मुंहिंजी ज़िंदगी में को अहिड़ो मसइलो आहे उहो तव्हां सभिनी खे ॿुधायां थो पर तव्हां सभिनी खे मूंसां वाइदो करिणो पवंदो त उनखे उन मसइले खे हल करण में तव्हां सभई मुंहिंजो साथ ॾींदो
ऐं उहो तव्हां सभिनी ते यकीन करे तव्हां सभिनी खे हिन कॉलेज में सुठो मञी चूंडे अलॻि करे तव्हां सां हीअ मीटिंग तश्कील कई आहे ऐं तव्हां सभिनी खे उहो मूंसां वाइदो करे उन कम खे पूरो करण में मुंहिंजी मदद करणी पवंदी। छा तव्हां एग्री हो? बिल्कुलु सर, बिल्कुलु सर। तव्हां असां ते भरोसो करे ऐं हिते असांखे घुरायो आहे, इन लाइक़ु सम्झी त असां तव्हांजो उहो कमु करे था सघूं, त असां हिन कम खां कीअं था कमु कराए सघूं। शाबाश मुंहिंजा प्यारा बच्चो, मूंखे तव्हां सभिनी मां इहा ई मिलंदी। यकीननि तव्हां सभई हिन क़ाबिल आहियो, तव्हां हिन कम में मुंहिंजी मदद करे सघो था, बल्कि सिर्फ़ु मुंहिंजी मदद ई न, हिन मुआशिरे खे बि बचाइण इंतिहाई ज़रूरी आहे। मुंहिंजा प्यारा स्टूडेंट्स, मुंहिंजो हिकिड़ो जाड़ो भाउ जेको मूंखां उमिरि में 3 मिंट नंढपण में हुनजी शराबूं अजीब हूंदियूं, अजीब हुनजा ख्वाब हूंदा। शैतानी ताक़तुनि सां खेॾणु, शैतानी कमनि में दिलचस्पी, अजीब ताक़तुनि खे अपनाइणु, अजीब ख़्यालात, इलाक़े इहो ई थियो जंहिंजो मूंखे पतो। हुन शैतानी ताक़तुनि खे अपनायो आहे, हुन ते कंट्रोल करे अजीब क़िस्म जा जानवर पैदा कया आहिनि जेको हुन नई नस्ल खे तबाह करण थो चाहे, बल्कि हू एतिरो ताक़तवर थी वियो आहे, माण्हू मां जानवर, जानवर मां माण्हू, ऐं उन ई माण्हू मां उन माण्हू खां पोइ ग़लति कमु कराइणु हुनजे लाइ को मुश्किल कोन्हे। माण्हू खे जानवर ठाहे हुनखे इस्तेमालु करणु, जानवर खां ग़लति कमु कराइणु। मां चाहियां थो त सभई तव्हां गॾिजी मुंहिंजी मदद कयो, असां हुनजो ख़ात्मो कयूं। छा तव्हां सभई एग्री हो? बिल्कुलु सर। त पोइ तव्हां सभिनी खे मां वठी थो हलां पंहिंजे बाग़ीचे में, जिते मूं घणी महिनत सां पंहिंजे सेफ्टी जे लाइ, पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ महिनत करे मूं जेका तकलीफ़ कई आहे, जेके जानवर ठाहिया ऐं जेके ताक़तूं, उन्हनि सभिनी खे मां तव्हांखे आगाह करे ऐं पोइ वरी मनसूबे जे तहत असां कमु कंदासीं। हाणे रेडी थियो, मां जादू जो कपिड़ो घुरायां थो, उन जादू जे कपिड़े ते वेही करे असां मुंहिंजे बाग़ीचे में जय प्यारा बच्चो, मां जादू जे ज़रिए उन जादू वारे कपिड़े खे घुरायां, जंहिं कपिड़े जे ज़रिए उन मंज़िल ते असांखे पुॼणो आहे, उन कपिड़े ते सुवार थी असां उन मुंहिंजे बाग़ीचे में हलूं था, जिथे मूं पंहिंजे महिनत सां पूरी ज़िंदगी लॻाए पंहिंजी सेफ्टी जे लाइ, असां सभिनी जी सेफ्टी जे लाइ, नौजवान नस्लनि जी सेफ्टी जे लाइ ऐं हिन दुनिया खे बचाइण जे लाइ मूं कुझु जादुई कमालात बनाया आहिनि। उन बाग़ीचे में हलूं था, बाक़ी तव्हां सभिनी खे उते मां ऑन ग्राउंड उहे चीज़ूं ॾेखारियां थो ऐं उन्हनि सां मिलायां थो, ऐं कुझु तव्हांखे पंहिंजूं जादुई ताक़तूं बि ॾींदुसि त जीअं तव्हां ते का ताक़त असरु न करे। हाणे मां उहो कपिड़ो घुरायां थो। मुंहिंजा प्यारा बच्चो, हाणे हिन कपिड़े ते सुवार थियो त असां मंज़िल ते हलूं।
सर ये छोकिरो असांखे बाग में बेश मिलियो आहे। बाबा लेटाएसि हिते। बाबा हेॾा अचो। शुभम। यस सर। बाबा नंढड़े खे वठी वञो ऐं हिनखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखो। बिल्कुलु सर। छो त तव्हांखे ख़बर नाहे त हिन ते कोबरा पंहिंजे शैतानी ताक़तुनि जो असरु कयो हो। हिन छोकिरे जी कोबरा खे सख़्तु ज़रूरत आहे पंहिंजे ताक़तुनि खे ॿीणो करण जे लाइ। त हिन छोकिरे खे तेसि ताईं पंहिंजे अंडर रखो, पंहिंजे निगरानी में रखो जेसि ताईं मां तव्हांखे कुझु चवां न पोइ बंदोबस्तु हिन जो कयां। शाबाश सर। हलो। प्रोफेसर तू नंढे ॿार खे बचाइण जे लाइ पंहिंजे शागिर्दनि जी फ़ौज इकट्ठी करे मुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु करे रहियो आहीं। छा तोखे ख़बर नाहे त मां केॾो वॾो ताक़तवर ऐं ज़ालिम आहियां? छा तूं मुंहिंजे ताक़त खे नथो ॼाणी? हाँ केॾो वॾो ताक़तवर छो न हुजे पर उहो ज़रूरु यादि कजांइ त तुंहिंजी ताक़त मुंहिंजे अल्लाह जे कब्ज़े में आहे। तूं छोकिरे खे मुंहिंजे हवाले करे छॾ, मां तुंहिंजी जान बख़्शे छॾींदुसि। मारण ऐं ॼारण वारो त सिर्फ़ु मुंहिंजो अल्लाह आहे। तूं मूंखे छा मारींदे? उहो छोकिरो तोखे सॻे भाउ खां वधीक आहे जे लाइ त तूं उन ॾींहुं ई मरी वियो हुएं जंहिं ॾींहुं तो शैतानी ताक़तुनि खे अपनायो हुयो। त पोइ ही केरु आहे जेको तुंहिंजे साम्हूं बीठो आहे? उहो तुंहिंजे वजूद में हिकु शैतान आहे जंहिंसां मुंहिंजो को वास्तो न आहे। छोकिरे खे त मां हासिल करे वठंदुसि चाहे तूं ज़िंदा हुजी या मुर्दा। मुंहिंजे मरण सां को फ़र्क़ु नथो पवे। तोखे मुंहिंजे हर शागिर्द में मां प्रोफेसर ई नज़र ईंदुसि। त पोइ तयारु थी मरण जे लाइ। वञ प्रोफेसर वञ, पर बचंदे कोन, छो त कोबरा जो डंगियल पाणी बिना है घुरी सघंदो। मुखे बचायो। कोबरा कोबरा नालो आहे मुंहिंजो, कोबरा। छो त कोबरा जो डंगियल पाणी बिना है घुरी सघंदो, पाणी। बचायो।
हिन छोकिरे में मुंहिंजी ज़िंदगी आहे। चंड जी 14 तारीख़ हिन जी कुर्बानी ॾेई मां अमर थी वेंदुसि, अमर थी वेंदुसि। छो कोबरा कोबरा जो डंगल कॾहिं बि पाणी न आहे घिरंदो। चंड जी 14 तारीख़ ताईं हिन छोकिरे खे पंहिंजे जादुई कैद खाने में बंदि करे छॾ। हुकुम मुंहिंजा आका। ऐं हिन जादुई नगरी में जेको बि अचण जी कोशिश करे त हुनखे ख़तमु करे छॾियो। तूं हुनखे वञी जादुई कैद खाने में बंदि करे। प्रोफेसर जी टीम जादुई नगरी में अची चुकी आहे। तूं वञी पंहिंजे तरीक़े सां हुनजो वेलकम कर। बचायो बचायो। यार अली खबर ना है काफी टिकट दिया प्रोफेसर साहब ने ना सोचे। हाँ यार मां भी यही पे सोचा पहिरें कॾहिं बि असांखे बिना ॿुधाए कंहिं पासे विया त न आहे। मूंखे थोरो ख़तरे जी घंटी थी पई महसूस थिए। प्रोफेसर साहब कोबरा छा कयो तव्हांखे उन कोबरा छा कयो? इन ॻाल्हि जो वक़्तु न आहे। कोबरा छा कयो कोबरा तव्हांखे? इन ॻाल्हि खे छॾे ॾियो, इन ॻाल्हि खे छॾे ॾियो। मूंसां वाइदो कयो त अॼु खां पोइ पंहिंजूं ताक़तूं इस्तेमालु करे कोबरा जो ख़ात्मो कंदो। अॼु खां पहिरें मूं तव्हां खां वाइदो वरितो हो त ताक़तूं इस्तेमालु न कजो। अॼु खां पोइ तव्हां कोबरा जो ख़ात्मो कंदो। प्रोफेसर प्रोफेसर हे टाइम रोइण जो न बल्कि कुछ करण जो आहे। हलो मूंसां वाइदो कयो त कोबरा खे हली ख़तमु कयो। तव्हांखे ख़बर आहे त असां कोबरा खे ॻोल्हण लाइ हिते हिननि जंगलनि में आया आहियूं, पर असांखे क्लियर न आहे त हू रहंदो किथे आहे। मूंखे पूरो यकीन आहे त उहो हिननि अहिड़नि घाटनि जबलनि में ई रही थो सघे। असांखे खपे त असां हिननि जंगलनि में हुननि खे ॻोल्हियूं, छो जो मुंहिंजे हिसाब सां हुननि जो ठिकाणो हिते हुजणु खपे। चोबान
तव्हां ॿई हिन पासे वञी ॻोल्हियो ठीकु आहे ऐं असां हिन पासे यकीनन मूंखे मारने साजिश तू ही तो करे सघी छा तो कहने में कोई शक आहे लगे तो तुंहिंजो दिमाग़ ठिकाणे लॻाइणो पवंदो दोस्त सुठो थियो तू टाइम ते आए थोड़ो कन मथे कर कन के जातो लगे ता मुझे साथी के मारे ता जिंदा आ जावी तो बुरे जो अमजान हमेशा बुरो चिंदो आ तू जी जान साथी हुजे तुझी भलाई ने में आ तू ता वापस हलवन न त तो जो अमजान तू साथी वांगुर चिंदो मुझो फिक्र करने के बजाय तवा पांचो फिक्र कयो वो खबर पजी नहीं थी
छातो सुभान छा थियो तुंहिंजो हाल कीअं कयो आहे हे कोबरा जे हिकु कुते कयो आहे। कोबरा जे कुते सनाला खे मारे छॾियो ऐं मुंहिंजो ई हाल करे छॾियो। छा ऐं इहो चई तव्हां सभु ऐं हितां हलिया वञो, हितां हलिया वञो न त सभु मरंदो। इहो कीअं थो थी सघे ऐं इहो कॾहिं न थी सघंदो। असां प्रोफेसर ऐं पंहिंजी साथीअ जो बदिलो वठण खां सवाइ न वेंदासीं। मुंहिंजो मतिलबु इहो त कोन हो त असां वापसि वञूं। प्रोफेसर जे चवण जे मुताबिक़ असांखे उन छोकिरे खे बचाइणो आहे चाहे असांजी जान बि हली वञे। त हार मूं बि कोन मञी आहे त असांजे साथी अॼु ई का ख़बर पई। मूंखे शक आहे कोबरा उनखे बि न ख़तमु करे छॾियो। पर न मालीअ खे नंढपण खां सुञाणा थो त कोबरा सां को मुक़ाबिलो करे थो सघे त हिकु अली ई आहे जेको हुन जे ताक़तुनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾेई थो सघे। आई नो पर कुझु टाइम हुन सभु ॿुधायो आहे बट हुनजी बि हिकु कमज़ोरी आहे, हू कंहिं ते बि जल्दी भरोसो कंदो आहे। इहा ई बेवकूफ़ी कॾहिं हुन लाइ नुक़सानकार असब इहा बेवकूफ़ी न, इहा हिकु सुठे इंसान जी निशानी आहे। हिते बहस करण खां बजाए असांखे पंहिंजी नज़र ते आणणु खपे। उहो इनकार कंहिं कयो आहे? मरो असां तुंहिंजे हिननि ताक़तुनि खां ॾियण वारा न आहियूं। तव्हां अॼु मुंहिंजे हथां मरंदव। कसम आहे पंहिंजे दोस्तनि जो तोखे अॼु मां मारे पोइ छॾींदुसि। तोखे त मूं ख़तमु कयो पर हाणे रहे थो कोबरा, उनखे ॾिसी थो रहां। तोखे मुंहिंजे ताक़तुनि जो अंदाज़ो न आहे जो वेड़ जे लाइ तयारु थिए। वेड़ जे लाइ ताक़त जी न बल्कि हौसले जी ज़रूरत हूंदी आहे जेको तोखे मारण लाइ काफ़ी आहे। ॾिसूं था ताक़त सीधा ॾिसे या हौसलो, त पोइ हिते ई ख़बर पइजी वेंदी त तो में ताक़त घणी आहे या मूं में हौसलो।
ताकत वधीक आहे हाणे कोबरा खे ख़तम थी चुका आहिनि मुझी दुश्मनी तहां सां न बल्कि कोबरा सां आहे तहां सिर्फ़ मूंखे कोबरा जो ॿुधायो त कोबरा आहे किथे त तहांजी जान बची वञे कोबरा उहो गरम सिज आहे जंहिं ते पहुचण त हर को चाहे थो पर जेको वेंदो सो खाक थी वेंदो आहे हिन टाइम तहांखे कोबरा जे ताक़तुनि जो न बल्कि पंहिंजी जान जो सोचणु खपे पर तूं असांखे छा कंदे मां हिते सिर्फ़ कोबरा खे मारण आयो आहियां मां नथो चाहियां त तहांखे को नुक़सान पहुचे पर तोखे मारण में असांजो को नुक़सान कोन थींदो मन तहां मञींदव कोन सवाल ई पैदा न आहे हाणे ॾिस त तुंहिंजो हाल कहिड़ो था कयूं साथियुनि खे मारे छा तो समझी तूं हुन नंढे छोकिरे खे मुंहिंजे हथां मन खां बचाए वेंदे मां सिर्फ़ हुन छोकिरे खे बचाइण ई न बल्कि मां तुंहिंजो ऐं तुंहिंजे जादू नगरी जो ख़ात्मो करण आयो आहियां पोइ ॾिसूं था तूं छो मूंखे मारी या मां छो छोकिरे खे मारियां जल रही है चिता सांसों में है धुआं फिर भी आसमान में है जगी भोर होगी क्या कभी यहाँ पूछती यही ये बेड़ियां देख तो कौन है ये सर्वोत्तम अजेयम दसो दिशाए
कोबरा जो डंगल पानी बिना है घुरी सघंदो आयो हो कोबरा के मान इनकी खबर ही ना है कि कोबरा जो डंगल पानी बिना है घुरी सघंदो कॾहिं बि वक़्तु हिकु जहिड़ो न आहे रहंदो कोबरा पहिरियां वक़्तु तुंहिंजो हो ऐं हाणे मुंहिंजो तोखे चङी तरह ख़बर हूंदी मूं तोखे चयो तोखे मुंहिंजी हर शागिर्द में प्रोफेसर न प्रोफेसर न प्रोफेसर प्रोफेसर ना